हिन वक्त मां मिठी जे इन सेंटर में आहियां जिते तव्हां फिज़िकली अची करे ऐं ही कोर्स सिखी सघो था। रिहान अलावाला ऐं दीन मोहम्मद साहब जो चवणु आहे त हिन कोर्स सिखण खां पोइ तव्हां महीने में घटि में घटि 1 लख रुपया कमाए सघो था। सो अचो त तव्हांखे ही सेंटर विज़िट करायूं ऐं पोइ तव्हांखे ऑनलाइन कोर्स जे लाइ जेको इंट्रस्टेड आहे उनजो नंबर तव्हांखे ॾियूं त जीअं तव्हां डायरेक्ट उन नंबर ते जेको इंट्रस्टेड आहे जेको बि माण्हू उहो नंबर ते कॉन्टेक्ट करे पंहिंजे पाण खे रजिस्टर करे सघे। अस्सलाम वालेकुम। ही अदा दीन मोहम्मद जी ऑफिस आहे ऐं हिते ऑफिस जेको स्टाफ आहे उहो हिते वेहे थो। अचो त हाणे अदा दीन मोहम्मद सां गॾु तव्हांखे स्टूडेंट्स जो रूम ॾेखारियूं जिते असांजा जेके मिठी जा नौजवान हिन वक़्तु इहो कोर्स करे रहिया आहिनि। क्लासरूम में स्टूडेंट जेके वो ईंदा आहिनि उन्हनि खे कुझु इंस्ट्रक्शन्स कुझु लेक्चर ॾिनो वेंदो आहे। थोरा घणो जेको कॉन्सेप्ट आहे उहो सम्झंदा आहिनि। सम्झण खां पोइ हिननि वटि हिते पाण वटि स्मार्टफोन बि हूंदा आहिनि, गॾु हिते लैपटॉप प्रोवाइड कंदा आहियूं जंहिं ते उहे पंहिंजी प्रैक्टिस कंदा आहिनि ऐं डेली बेसिस ते उन्हनि खे वधि खां वधि प्रैक्टिस कराई वेंदी आहे त जीअं इहे जल्द खां जल्द जेको आहे स्किल सिखी करे पंहिंजी अर्निंग स्टार्ट करे सघनि। सो वधीक थ्योरी खां वधीक असां हिते कमु जेको आहे उहो प्रैक्टिकली ऐं प्रैक्टिस कराईंदा आहियूं। ये मोस्टली स्टूडेंट्स जेके आहिनि हिते तव्हां ॾिसंदा त काफ़ी डिज़ाइनिंग ठाहे रहिया हूंदा हिन वक़्तु पंहिंजो कमु करे रहिया आहिनि। नौजवान तव्हां छा कहिड़ो कमु पिया कयो हिते? जैसे असां यूट्यूब थंबनेल आहे या लोगो आहे पोस्टर वग़ैरह ऐं हुन हिसाब सां असां कैनवास। अच्छा, इहे तव्हां घणा ॾींहं थिया हिते आए? असांखे तक़रीबन हफ़्तो थी वियो आहे। हफ़्तो थी वियो तव्हां डेली ईंदा आहियो। तव्हां कहिड़ो बाबा हींअर कमु सिखो पिया? जी असीं कैनवा ऐप ते कमु करूं पिया। असां तक़रीबन हफ़्ते अंदरि तमामु कुझु सुठो सिखी वेंदियूं आहिनि। असां यूट्यूब थंबनेल्स ऐं उनखां अलावा लोगो डिज़ाइन, उनखां अलावा इंस्टाग्राम पोस्ट, फेसबुक पोस्ट वग़ैरह जाम सिखी वेंदियूं। जी मूं फाइवर ते 5000 रुपया कंप्लीट कया आहिनि ऐं ग्राफिक डिज़ाइनर आहियां। जी स्किल कोर्स कयो, हींअर हिते असिस्टेंट बि आहे, ट्रेनर बि आहे। अच्छा, ही फाइवर जो ऐं कैनवा जो जेको आहे उहो छा आहे स्कोप ऐं जे कमु सिखी थो वञे? अॼुकल्ह स्कोप जो जाम आहे। ग्राफिक डिज़ाइन में लोगो डिज़ाइन आहे, यूट्यूब थंबनेल आहे, लेटर हेड आहे, रिज़्यूम वग़ैरह काफ़ी स्किल्स आहिनि। ठीकु आहे। सो दोस्तों ही तव्हां क्लासरूम ॾिठो, हिते ही नौजवान जेके आहिनि उहे सिखिया वठनि पिया। मिठी में फिज़िकली अचिणो आहे त तव्हां हिते अचो। एड्रेस ऑलरेडी शेयर करे छॾी हुई। हाणे इहो जेको ऑनलाइन जेको तव्हां ही कोर्स करणु चाहे थो उनजे लाइ तव्हां ॿुधायो त कहिड़े नंबर ते राब्तो कनि? जी व्हाट्सअप नंबर आहे 034415888975। इन नंबर ते तव्हां मैसेज कयो। तव्हां फाइबर ऐं कैनवा जी ट्रेनिंग जे लाइ ऑनलाइन करणु चाहियो था, तव्हां पंहिंजो इंट्रोडक्शन लिखी करे ऐं तव्हां इहो राब्तो करण जो मक़सदु लिखंदा, तव्हांखे जल्द खां जल्द रिप्लाई मिली वेंदो। हुन में असां वटि 3 बैचिस आहिनि जेके 6:30 to 7:30, 7:45 to 8:45, 9 to 10 PM। इन्हनि टिनी मां जंहिंमें बि तव्हांजे लाइ टाइम सूटेबल हूंदो उन में तव्हांखे ऐड कंदासीं ऐं तव्हां उन में ऑनलाइन क्लासिस अटेंड करे सघो था।